अस्सलाम वालेकुम साथियों। अॼु वरी जेको सो तव्हांजे साम्हूं हाज़िर पेटल टॉपिक। जी हाँ, बिल्कुलु मूं पॉइंट लिखी आहे। हुन में लिखियल पेटल तंज़ीम खे हथ सां तबाह कयो आहे। बिल्कुलु पेटल तंज़ीम खे हथ सां तबाह कयो आहे। इहा तंज़ीम जेका जान मोहम्मद जमाली साहब जेको ख़्वाबु ॾिठो हुयो, जेको जंहिं मक़सद जे लाइ ठाही वई, उहा हुई उस्ताद जी बहबूद, उस्ताद जी भलाई, तइलीम जी भलाई ऐं स्कूलनि जी भलाई, शागिर्दनि जी भलाई जे लाइ। पर अफ़सोस इहा तंज़ीम जेका आहे हाणे खिलाड़ियुनि जे हथ चढ़ियल आहे। खिलाड़ी कहिड़ा? जेके टेज़री जा माहिर आहिनि, जेके रिटायरमेंट केस कराइण जा माहिर आहिनि। सिंध जो अहिड़ो को ज़िलो कोन्हे, 95% जेके अॻुवान आहिनि उहे दलाल आहिनि टेज़रियुनि जा। तंज़ीम जेका आहे उन्हनि वटि यरगमाल आहे, न इलेक्शन कराइण था ॾियनि। न ख़बर इलेक्शन थींदी त असांजो ग्रुप न आयो त ॿियो ग्रुप अची वियो। सेक्रेटरीट में हिकिड़े जो दहिको आहे, हिकिड़ा कमाइनि पिया, वरी ॿिया अची विया त पोइ हुननि जी कमाई बंदि थी वेंदी। माना ईअं सम्झो त सरकार जा साथारी आहिनि। पेटल तंज़ीम खे जेको नुक़सानु पियो, उहो नुक़सानु जेको पियो, ऐं बिल्कुलु ज़िम्मेवारी सां चवंदुसि, सां इंतज़ार छलगरी साहब ॾिनो। साईं सां काफ़ी कचहरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर साईं कॾहिं बि ख़ातिर ख़वाह जेको सो जवाबु कोन ॾेई सघियो आहे। जेका तंज़ीम जे अंदरि धड़ाबदी जो बुनियादु ऐं ॿिज छटण जो जेको टाइम हो, उहो साईं इंतज़ार साहब पाण सदर हो। उनजे बेग ते जेका सा इहा धड़ाबंदी शुरू थी, पोइ वरी साईं सदर हटियो, वरी ॿिया थिया। साईं वरी ॿिनि खे सदर थियणु कोन ॾिनो। साईं पंहिंजी दानिशमंदी, पंहिंजी अक़लमंदी, पंहिंजी ॾाहप जेका आई, उहा तंज़ीम खे तबाह करण में लॻाई। साईं इंतज़ार साहब जेको आहे मज़ाहमत वारी जेका असां सियासत खे मारे ख़तमु करे छॾियो। साईं जे टाइम में जेको आहे प्रोफेशनल जेका असां इंक्रीमेंट्स आहिनि, जेके प्रोफेशनल तइलीम ते जेके मिलंदियूं उस्तादनि खे न, BEd MAd ऐं जेको एकेडमिक ऐं जेको आहे MA MAd ते जेके इहे सभु साईं जे टाइम में ख़तमु थियूं। सरकार जॾहिं इहो पॉलिसियूं आणींदी आहे त उन टाइम जे जेके से वक़्त जा जेके अॻुवान हूंदा आहिनि न, उन्हनि जे मथां फ़र्ज़ु हूंदो आहे त हू तहरीक हलाइनि ऐं उन तहरीक में लही वञनि ऐं सरकार सां मुआहदो वठाइनि। पर साईं इंतिहाई ॾिजणो जेको ज़्यादा ज़हीन हूंदो आहे न, उहो बहादुर कोन हूंदो आहे। साईं बहादुर कोन हो, साईं ज़्यादा ज़हीन हो, ज़्यादा होशियार, टेबल टॉक। सरकार या ब्यूरोक्रेट्स तव्हांजी टेबल टॉक्स खे मञी न, केॾा बि तव्हां ॾाह हुजो, पर जेकॾहिं रोड ते प्रेशर कोन्हे को, गलियुनि घिटियुनि में प्रेशर कोन्हे को, तेसिताईं सरकार तव्हांजी का बि ॻाल्हि कोन मञींदी। साईं इंतज़ार साहब तव्हां ख़ातिर खां जवाबु कॾहिं बि कोन ॾिनो आहे। तव्हां सां मोहबत आहे, तव्हां सां इश्क आहे, पर सच बि चवंदासीं त तंज़ीम खे तव्हां नुक़सानु ॾिनो आहे। उनखां पोइ औलाद कोटा बि तव्हांजे टाइम में जेकॾहिं सरकार ख़तमु पई कई, अहिड़ा कारा कानून आंदा पे, असेंबली में मंज़ूर थिया पे, त तव्हां जेको आहे आवाज़ अलम जेको बग़ावत जो अलम बुलंद कोन कयो। तव्हां उन टाइम ते मौजूदा सिंध जा सदर हुया। उनखां बाद में तव्हांजा साथी हींअर मौजूदु आहिनि, 5 सालनि खां वठी क़ाबिज़ आहिनि हिन वक़्तु। साईं तव्हां जीअं पाण सदारत न हलाए सघिया, ईअं तव्हांखे माना मुंझाए छॾियो जेको न, अहिड़े तरीक़े सां तव्हांजे आंदल माण्हुनि खे बि हिननि मुंझाए छॾियो ऐं तव्हांखे हिननि कमु करणु कोन ॾिनो। ऐं तव्हांजी नाअहली आहे, तव्हां नाअहल आहियो, जेको सो तंहिंजे करे माना अहिड़ा जेकॾहिं ख़ुददार हुजनि हा न, इंडिपेंडेंट जेके हुजनि हा, जेके आंदल हुजनि हा, त सरकार सां विढ़नि हा, अहिड़ा भली साज़िशूं कंदा, ॾिसूं था कीअं जेके सही कोन था जेको सो कराए सघनि। तव्हांजी सोच हुननि जे अंदरि विढ़ियल हुई, छो त तव्हांखे टेज़री जे अंदरि धंधो करिणो हो। बग़ल में फाइल जेके कमु तव्हां वठंदा आहियो, त सेक्रेटरीट में असांजे अखियुनि जे साम्हूं पंहिंजे मिटनि खे, माइटनि खे, दोस्तनि खे, यारनि खे, अज़ीज़नि खे जेके फ़ाइदा तव्हां टेज़री में ॾियारींदा आहियो, असांखे ख़बर आहे त कहिड़े हिसाब सां। तव्हांजी जेका असां सुठा तालुकात आहिनि एडिशनल सेक्रेटरी सां, डिप्टी सेक्रेटरी सां, तव्हांजे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे। इहो हिकिड़ी वॾी गार आहे तंज़ीम जे अॻुवाननि जे लाइ, त जेको ऑफिसरनि सां जा सुठा तालुकात आहिनि। ऑफिसर चांहि जा कप पियो हुनजे घर ते अचनि, तव्हां हुनजे घर ते वञो, उतां कंदे वियो, XYZ जेको बि आहे। तंज़ीम खे जेको नुक़सानु असां जेको सम्झियो आहे न, कॉन्ट्रेक्ट पीरियड 2001 खां बाद में लागू थियो, उनखां पोइ जेको औलाद कोटा ख़तमु थी, प्रोफेशनल इनकम, इहे साईं इंतज़ार साहब तव्हांजे टाइम में ख़तमु। साईं ग़ुलाम रसूल महर साहब जो जेको टाइम आयो आहे, साईं ग़ुलाम रसूल महर साहब पंहिंजे 5 सालनि में को बि कख भनी बीणो कोन कयो। 16 ग्रेड जो वाइदो कयो, कोन ॾियारे सघियो। 17 ग्रेड जो कोन ॾियारे सघियो। PhD खां HST प्रमोशन ख़तमु थी विया, कोन पिया थियनि। ऐं जेको PhD खां JST प्रमोशन तव्हांजे टाइम में ख़तमु थिया, तव्हांजी नाअहली जे करे ख़तमु थिया। तव्हां उहो केस विड़ी न को सरकार वटि विड़ी सघिया, न को कोर्ट में विड़ी सघिया। तंज़ीम कोर्ट में बि दिफ़ा करे सघियो, पंहिंजनि मसइलनि जे लाइ कोर्ट में वञी सघो था, प्रमोशननि जे लाइ कोर्ट में नथा वञी सघे तंज़ीम। पंहिंजी इलेक्शन डिले कराइण जे लाइ, इलेक्शन कराइण जे लाइ तव्हां वञी। ख़ैर अॼोकी जेको एपिसोड हो इहो हो त ग़ुलाम रसूल महर साहब, इंतज़ार साहब, तव्हां जेको सो इलाही नुक़सानु ॾिनो। तव्हां ख़ुदा जो वास्तो तव्हांखे, तव्हां साइड ते अची वञो। उस्ताद तव्हां खां नफ़रत करे थो, सिर्फ़ु तव्हांजा साथी तव्हां सां मोहबत कनि था, जेके तव्हांजे सर्कल में 50 खां 60 ॼणा वाह वाह कनि था मुंहं ते,
ॾाढो सुठो था कनि। ख़ुदा जो कसम आम उस्ताद तव्हांखे गारियूं ॾिए थो, तव्हां खां नफ़रत करे थो। हीअ जेके कम तव्हांजे टाइमनि में ख़राब थिया आहिनि। ख़ैर दोस्तो, वीडियो वधीक थी वेंदी, वरी वक़्तनि ब वक़्तनि ऐं यादगिरी ॾियारींदो रहंदुसि त कहिड़ा फ़ाइदा थिया तंज़ीम ॾियारिया ऐं कहिड़ा जेके से नुक़सान तंज़ीम खे कंहिं ॾियारिया। हर कंहिंजो नालो खणंदासीं, हर कंहिंजो टेन्यूर ॿुधाईंदासीं इनशाला। जेको मुंहिंजो वस आहे ऐं आम उस्ताद खे ॿुधाईंदो रहंदुसि तंज़ीम कीअं तबाह थी। तारीख़ में जेको आहे मुंहिंजो नालो घटि में घटि ईअं लिखियो वेंदो त उन्हनि खे वाइखो कंदो रहियसि वक़्त में। मुंहिंजी बि हाणे 18 साल सर्विस थी वई आहे, इनशाला 25 पूरा करे आऊं बि रिटायरमेंट वठंदुसि। न आहे हलणो मूंखे इन सिस्टम सां। ख़ैर जेको बि आहे रोज़िया बचनि जी पिया करियूं, वधीक जेको नसीब हुजे। पर साईं प्राइमरी जेका सेक्शन खे, प्राइमरी साइड खे जेको नुक़सान थियो इहे तव्हां, मुंहिंजी नज़र में तव्हां उनजा गुनहगार आहियो। थी सघे ऐं ग़लति बि हुजां, थी सघे ग़लति बि हुजां, पर तव्हां जस्टिफाई किथे बि करे कोन सघिया आहियो त तव्हां ग़लति आहियां।